अस्सलामुअलैकुम। असा संगम प्रोडक्शन जे तरफा तहां जी खिदमतुन में हाजिर थिया आहियूं ऐं असा जो अज जो फनकार है उन जो नालो है बशीर सोलंकी उर्फ सोनो मंजूर। जे भरपूर ताड़न जे गूंज में असा सोने मंजूर के स्टेज ते घुराईंदासीं। प्लीज ताड़ी वजायो। अस्सलाम वालेकुम। किया आयो? फर्स्ट क्लास लशपश। बशीर साहब तहां जो संगम प्रोडक्शन में फर्स्ट एल्बम आए जी बिल्कुल डेफिनेटली किया पे महसूस कियो? ॾाढी ख़ुशी महसूस की थे मेड़ में पंहिंजे तर में ऐं सभु मुंहिंजा प्यारा मुंहिंजा महबूब मुंहिंजे साम्हूं वेठा आहिनि सभिनी खे वेलकम चवंदुसि मां। ऐं मां तमामु घणो थोराइतो आहियां संगम प्रोडक्शन जे ऑनर अदा हसन जावरी साहब ऐं उन्हनि जे दोस्तनि जा हिन पूरी टीम जा जिन ही हेॾो बेड़ा को मचायो ऐं असांखे इज़त बख़्शी आहे ऐं मां थैंक यू चवंदुमि तव्हां सभिनी खे थैंक यू चवंदुमि। बशीर साहब असा के पहिरियों सॉन्ग कहिड़ो था ॿुधायो? जी मां तव्हांखे हींअर ज़मा ख़ासकेली साहब जो असांजी जेको एल्बम जो सिलेक्शन शायर ज़मा ख़ासकेली आसिफ सिताई उन्हनि सिलेक्शन कई आहे एल्बम जी। उन गाने जा बोल आहिनि चक रे खे हणी शर्माए मुर्गी मूंसां नेण मिलाए दिल मुंहिंजी वई खणी वई खणी सुहिणी सफ़ा वई वणी वणी। नाज़रीन अचो त पोइ असां जेको आहे बशीर जे सुहिणे आवाज़ में इहो सॉन्ग ॿुधूं। अचो।
जमा थी वियो